रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, भाइरऊ, ॿुधंदड़ऊ, तव्हांजी ख़िदमत में असांजो सलाम क़बूल पवे। असांजी सीरीज़ हले पई किसे चार दरवेश जी, जंहिंमें असां 15 क़िस्तूं पेश करे चुका आहियूं, 15 पार्ट। हिन महिल असांजी जेका कहाणी आहे, सीरीज़ आहे, सा आख़िरी मरहलनि में दाख़िल आहे। कल्ह खां चौथे दरवेश जो किसो जेको आहे त असां तव्हांजे अॻियां बयानु कयोसीं। थोरो मुख़्तसर मां कल्हो की किस्त जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चौथों दरवेश पंहिंजे किसे में ॿुधायो, कल्हो की 15वीं किस्त में, त जॾहिं मां उन अंधे फ़क़ीर वटि उहा छोकिरी ॾिठी जंहिंजी तस्वीर मूंखे मलक सादिक ॾिनी, पोइ मां उते अंधे फ़क़ीर वटि रहणु लॻुसि। माना डेली ईंदो हुअसि। मां हुनजी ख़िदमत चाकरी जो सुठी ख़ासी कई त उहो बि सम्झी वियो। पर हुन मूंखे चयो त बाबा, मुंहिंजी धीअ जेका आहे कंहिं इंसान सां शादी नथी करे सघे, न त तूं लाइक़ु आहीं, शहज़ादो आहीं, सुहिणो सेबितो आहीं, मूं ते तुंहिंजा अहसान आहिनि, पर इहो आहे त मुंहिंजी धीउ कंहिं इंसान सां शादी नथी करे सघे। मां पुछियोमांसि, भला ॿुधाए त छा चकर आहे, कीअं? पोइ चई हुन मूंखे ॿुधायो त बाबा, मां हिन ई शहर जो कंहिं टाइम में वॾो मोतबर रेस माण्हू हुयुसि। शहर में मुंहिंजी वॾी इज़त हुई, बादशाह जे दरबार में इज़त हुई। मूंखे धीअ ॼाई, इहा धीअ ॼाई ॾाढी सुहिणी सेबिती अकुल वारी, अॼु नंढी सुभाणे वॾी। पोइ मुंहिंजे धीउ जे सूंह ऐं अकुल जी हाक मशहूरु थी वई। खोड़ माण्हुनि मूंखां संग जी आछ कई, संग जी घुर कई, पर मां कंहिंखे बि हाका न कई। आख़िर बादशाह जे पुट खे ख़बर पई, शहज़ादे खे, हितां जो जेको बादशाह हो। पोइ उन पंहिंजे पीउ खे मजबूर कयो। बादशाह मूंखे घुरायो त बाबा मूंखे पंहिंजे इन धीउ जो संग ॾे पंहिंजे पुट लाइ। पोइ सोचियुमि त ॿार त लाहिणो आहे, भला बादशाह आहे त हे त अञा वधीक बहितर आहे। मां हा कईमांसि, तयारियूं थी वयूं, शादी थी। मुंहिंजे धीउ खे ॼञ वठी आया, मुंहिंजे धीउ खे पहिराए ऐं बादशाह जे महल में वठी विया। तंहिं जॾहिं हुते 60 सवण पूरा थिया, घोट कुंवार खे अंदरि छॾिन, घड़ी गुज़री त ईअं वठी कमरे में दाहूं रड़ियूं कूकूं थियूं। दर खोलिन त ॾिठनि त दर बंदि थी वियो पाण ई अंदरां। ज़ोर ॾिननि, एॾा ज़ोर ॾिननि जो जेको दर हुयो उहो चौकाठे मां निकिरी वञी परते किरियो, यानी दर खुलियो कोन, दर निकिरी वियो। अंदरि अची जो ॾिसनि त शहज़ादो मोह पियो आहे, पर सिसी कटी पई अथसि, ऐं कुंवार जेका आहे उहा हेठि किरी पई आहे, वात मां गिग पई थी वहेसि, रत में मिटीअ में लथ पत लॻी पई आहे, दाऊं पई थी करे। माण्हू परेशान, ख़ुशी गम में तब्दील थी वई। असां पाण परेशान थियासीं, जेको ॾिसे पियो उहो परेशान। बादशाह खे ख़बर पई, बादशाह आयो, बादशाह जो पंहिंजे पुट जो इहो अशर ॾिठो। बादशाह हुकुम कयो त हिनखे, इहो पक हिन कयो हूंदो, जीअं मुंहिंजे पुट सां थियो आहे, त हिन जी बि सिसी धड़क अंधार कयो। पर वरी बादशाह जीअं ई चयो त वरी उहो साॻियो गोड़ शोर शुरू थी वियो। बादशाह खे डपु पियो, बादशाह वापसि हलियो वियो, बादशाह वापसि हलियो वियो। मां पंहिंजे धीउ खे पंहिंजे घर वठी आयुसि। बादशाह कफन दफन खां पोइ वांदो थियो, पर बादशाह खे वॾी बाहि, बादशाह खे जो वॾी बाहि। बादशाह पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खां पुछियो, उन्हनि सलाह ॾिनसि त इन पोड़े खे बि ऐं इन छोकिरीअ खे बि जेको आहे सो मौत जी सज़ा अचे, कयो सॼो इन। पोइ बादशाह कोटवाल खे चयो, कोटवाल सिपाही वठी अची असांजे घर जे चौधारी माण्हू बीहारिया त जीअं केर बि ॿाहिरि न निकिरे। असां अंदरि वेठासीं, गोड़ शोर ॿुधूं पिया। पोइ चई, जीअं हिननि दर भञण जी कई, कुदरत रब जी अहिड़ी जो मथां आसमान मां मींहुं, हिन जो सिरुनि जो ऐं पथरनि जो जीअं मींहुं वसंदो आहे, ईअं मींहुं वसणु लॻो, जेके सिपाही हुया उन्हनि जे मथां। त उन्हनि खे जो उहे लॻनि पियूं सिरूं पथर, उहे वठी भउ में भॻा। पर उते चई त आवाज़ आयो, जेको सॼे शहर जे माण्हुनि बि ॿुधो, बादशाह बि ॿुधो, त तोखे छो खुटीअ खयो आहे?
पंहिंजे पुट जो हशर तोखां विसरी वियो आहे। जेकॾहिं हिननि खे तंग कंदे त तोसां बि हशर उहो थींदो। सॼे शहर जे माण्हुनि बि ॿुधो, बादशाह बि ॿुधो। उन खां पोइ बादशाह असांजे मारण जो इरादो कैंसिल करे छॾियो। त जे मारींदो मान त अलाए कहिड़ी ताक़त आहे। मता मूंखे बि मारे छॾे ऐं इहो हिरास जो थी वियो। उन खां पोइ शहर जा माण्हू जेके सभु इहे जेके ॾिसींदो त इस्म आज़म पढ़ंदा था वतन, इबादतुनि में लॻा पिया आहिनि, माण्हू इहे हिरास में डप खां इहे सॼे शहर जा माण्हू ईअं पिया था कनि। सो अब उन खां पोइ त अची बादशाह मारण जो सो इरादो छॾे ॾिनो। बाक़ी इहो आहे त बादशाह जे ॾमर जे करे बादशाह जा अमीर वज़ीर ऐं शहर जा जेके माण्हू हुया माना उहे असांखे नफ़रत मां निभागो सम्झनि, असां सां कंहिं बि वास्तो न रखियो। वास्तो सभु छॾे विया, दोस्त यार मिट माइट सभु वास्तो छॾे विया। पोइ खाईंदे खूह खुटी वञनि। आख़िर पोइ नेठि जॾहिं कुझु न रहियो पोइ पिनण मंगण शुरू कयो। असुल ॻाल्हि त इहा, इन जे करे तोखे थो चवां त मुंहिंजी धीउ ते को जिन भूत जो कंहिं देव जो आहे को वासो, सो तॾहिं तोखे थो चवां त तूं मूं ते महिरबानी बि कई आहे। मुंहिंजी दिलि बि चए थी, पर मां जे तोखे पहिरां ई ॾींदुसि त यार मूंखे ख़ौफ़ थो थिए त तुंहिंजी जान न वञे। ऐं मां चयोमांसि न, मूंखे जेको आहे सो जान जी परवाह न आहे, तूं रुॻो हा कर। चई हुन चयो त न यार, तुंहिंजा मूं ते वॾा अहसान आहिनि, मां तोखे पंहिंजी धीउ न पढ़ाई, मां तोखे पंहिंजी धीउ न पढ़ाई। बाक़ी चई त मां पंहिंजे धीउ खां पुछियो त भला ॾे ख़बर तूं जो उते वईअं त छा थियो। मूंखे धीउ पंहिंजी ॿुधायो त बाबा जेॾीमहिल असांखे अंदरि कमरे में वेहारनि घोट कुंवार खे, ईअं ओचितो ॾिठमि त कमरे जी छित फाटी पई ऐं हिकिड़ो वॾो तख़्त लथो। उन तख़्त ते हिकिड़ो सुहिणो शहज़ादो वेठो हुजे, बादशाही वेस वॻा पातल हुजनिसि, ॾाढो सुहिणो हुयो, ॾाढो सुहिणो हुयो। पर मुंहिंजी ओचितो नज़र हुनजे पेरनि ते पई त पेर हुनजा बकरीअ जहिड़ा पेर। मूंखे चई त काॾे मूंखां भॼंदीअ। ऐं मां थियसि, मां जो इहो ॾिठो मां बेहोश थियसि। बाबा पोइ मूंखे ख़बर न आहे त शहज़ादे खे कंहिं मारियो या कीअं थियो, मां बेहोश। सो बाबा असुल ॻाल्हि त इहा, तंहिंजे करे तुंहिंजा मूं ते थोरा आहिनि, तोखे जे पहिरां ई ॾींदुमि बाबा तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सो अलाह खे मञ मूंखे ॿियो जेको चई मूंखां साह घुरी मां साह हुजे, तुंहिंजा मूं ते अहसान आहिनि। छो जो सॼो शहर को बि मूंखे पिनंदो हा त बि ख़ैरु कोन ॾींदो आहे। हा, तो मुंहिंजी हेॾी मदद कई आहे। मां चयोमांसि त न, मूंखे पंहिंजे मां के तो ते मयार न आहे, मूंखे पंहिंजी धीउ जो संग। चई हे हिन पे नटायो। वरी चई विच ते हे बीमार थी पियो, बाक़ाइदे मां नौकरनि वांगुरु हिन जी ख़िदमत कई, हथ सां मानी खारायांसि, दवा वठी उहा दवा तयारु करे वरी उहा दवा खारायांसि। पोइ चई हे जॾहिं चाक थियो, मूंखे चई यार तोखे शाबस आहे, तो वॾा तुंहिंजो थोरा आहिनि मूं ते, पर लॻे थो त ज़िदी बि आहे, माना पंहिंजी ज़िद तां न लहनि। यार मां त घणो चाहियां पियो, मां तोखे चवां थो त जान खां वधीक का कीमती शइ कान्हे, मां तोखे पंहिंजी जान बि ॾियां, मूंखां तूं हे न घुर। यार मां डिॼां थो त मता तोखे को ख़तरो अचे। मां चयोमांसि त न, तूं उन खां न लहराए, मूंखे संग ॾे। पोइ चई नेठो राज़ी थियो। चई त भला हाणे तूं नथो मुड़ी त भला जी बिस्मिल्लाह, मां पंहिंजे धीउ सां सलाह कयां। धीउ सां सलाह कई, उन बि हा कयसि, शादी असांजी थी वई। पर शादी थी, हिन चयो त हाणे मूं ते हिकिड़ो थोरो कर, मुंहिंजी बि उमिरि इहा आहे, अंधड़ो बि आहियां, इहा ई धीउ हुई जेका थोरो घणो मुंहिंजो ख्यालु करे पई। हाणे जे वेंदे त शहर वारा बि कोई मूंसां कोन्हनि ठहियल, मुंहिंजो केरु कंदो। तंहिंजे करे जेसि ताईं मां जहिड़ो हां त हितां न वञो, मां मरी वञा पोइ भले तव्हां हितां वञिजो। पोइ चई कुझु माना कुझु ॾींहंनि खां पोइ पोड़ो जेको आहे सो पंहिंजे मुंहुं पोड़ो मरी वियो। मुबारक सां मुंहिंजो मिलणु जुलणु थींदो हो, उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो हुअमि। पोइ चई जंहिं ॾींहुं गुज़ारे वियो पोड़ो दफ़न करे, चई त मां पंहिंजे घर वारी खे वठी आयुसि मुसाफ़िर खाने में, जिते मुबारक रहे पियो, जेको नौकर हुयो। मुबारक चयो त भाउ हाणे हल त हल। मां चयोमांसि यार मां शादी कई आहे, मुंहिंजी ज़ाल आहे। मूंखे चई त बेवकूफ़ न थी, तोखे यादि कोन्हे त मलक सादिक तोखे चयो हो त मुंहिंजी अमानत आहे, मुंहिंजी अमानत में ख़यानत न कजे। वराई तोखे पियो चवई, तंहिंजे करे बेवकूफ़ न थी, जीअं अमानत मिली अथई अमानत उते हली पए। मां चयो आहे मलक सादिक हिते किथे आहे, उनखे कीअं ख़बर पवंदी। चई बाबा बेवकूफ़ी न कर। चई हुन मूंखे ॾाढो सम्झायो, बाक़ाइदे मूंखे पोइ हिन दड़का बि ॾिनई। पोइ चई मां चयो भला ठीकु आहे। मूंखे चई त बेवकूफ़ न थी, हो हेॾो वॾो बादशाह हुआ, हाणे थी सघे थो तुंहिंजी आज़माइश कंदो हुजे, उते हली हीअ ॾेसि ख़ुशीअ में तोखे पाण ॾेई छॾई त चई हाणे तूं खण। तंहिंजे करे बेवकूफ़ न थी।
वो चई त वरी उठ कराई, उन उठनि ते चढ़ियासीं, हलंदा हलंदा अची मलक सादिक जी बादशाहीअ में पहुतासीं। उते जिन आया, जिन्हनि जो टोलो अची पहुतो जी असांखे मलक सादिक मोकिलियो आहे त हिननि जो इस्तक़बाल करे वठी अचो। पर पोइ असां चयोसींसि त न, असां पाण ई अचूं था, तकड़ जी ॻाल्हि कान्हे। पोइ चई जॾहिं मलक सादिक जे सफ़ा बादशाहीअ में अची पहुतासीं, उते तरसियासीं। राति जो वॻड़ो हुयो। पोइ चई त ॾिठुमि त मुबारक सुतो पियो आहे। मां वञी हिन नाज़नीन जे घरवारी जेका हुई, मां वञी हिन जे पेरनि ते किरियुसि, रोवां पियो। मां चयो त हाणे मां तोखे कीअं छॾियां, पर मलक सादिक जो मूं ते ज़ोर आहे, मां तोखे कीअं छॾियां, ऐं जे तोखे छॾींदुसि त मां तोखां सवाइ जी न सघंदुमि। चई हूअ बि रोअण लॻी, चई मां बि तोखे पहिरें ॾींहुं ॾिठो, मुंहिंजी बि दिलि चए थी, पर हाणे बसि सब्र कर, थी सघे थो, अलाह वॾो आहे, ॾिसूं को गैब मां को ॿियो को अहिड़ो थिए। हे असांजो ॿई रोऊं पिया त मुबारक बि जाॻी पियो, उन जो असांखे रोअंदे ॾिठो त मुबारक बि रोअण में सम्झी वियो, उहो बि रोअण में। पोइ मुबारक अचे त यार भला हाणे हीअं कर, मूं वटि हिकिड़ो तेल आहे, उहो तेल था हिनखे हणो। उन तेल में अहिड़ी धप आहे, जेको वेझो ईंदो, जंहिंजे साम्हूं रुॻो हीअ ईंदी न, उनखे बाक़ाइदे धप ईंदी। तो तेल था हणूंसि, मलक सादिक वटि जेॾी महिल ईंदी न, ऐं धप हुनखे ईंदी, पाण ई परते करे छॾी। पोइ चई त असां हिनखे तेल ॾिनोसीं, तेल हिन हयो। मलक सादिक बादशाही वॻा हिन जे लाइ मोकिलिया, उहे हिनखे पाराए अची पहुतासीं मलक सादिक वटि। चई मलक सादिक उथीअ मुंहिंजो इस्तक़बाल कयो, मूंखे पाण सां गॾु तख़्त ते विहारियईं। मूंखे चई त मां अॼु तोसां अहिड़ी महिरबानी कंदुसि जेका मां अॼु ॾींहं ताईं कंहिंसां न कई आहे। तूं वॾो मुंहिंजो कमु कयो, बादशाही त तुंहिंजी आहे ई आहे, जंहिंजे लाइ तूं परेशान, उहा त तुंहिंजी आहे, पर अहिड़ो मां तोखे अॼु इनाम ॾींदुसि, अहिड़ो तो ते मां महिरबानी कंदुसि जो मां कॾहिं कंहिंसां अहिड़ी महिरबानी न कई। जी माना ॾाढो ख़ुशि हुयो जी मलक सादिक बाक़ाइदे मूंखे पाण सां विहारे, कुर्ब हर हेॾां होॾां पेश कयनिसि। उहा छोकिरी हिन जे साम्हूं पेश कयनि। चई जीअं हिन जे वेझो आई त धप, असांखे बि धप ऐं हुनखे बि धप। जीअं हिन जे वेझो आई, सफ़ा धप अहिड़ी जो बाक़ाइदे सप खां धप चढ़ी वई, ऐं हो कावड़ में उतां उथियो। मलक सादिक तख़्त तां उथियो, ॿाहिरि निकितो, ॿाहिरि निकिरी असां ॿिन्ही खे सॾु कई। असां ॿिन्ही खे सॾु करे ऐं चई त मां तव्हांखे चयो कोन हो, मां केॾो तव्हांखे ताक़ीद कयो हो त मुंहिंजी अमानत में ख़यानत न कजो। तव्हां मूंसां वाइदो बि कयो, तव्हां वाह जो वाइदो पाड़ियो आहे, वाह जा तव्हां ईमानदार आहियो। हीअ हिन में धप छा थी आहे, बसि तव्हां कयो आहे, ॾिसो त मां तव्हांजो कहिड़ो हाल थो कयां। चई मुबारक वठी कसम खयां, कसम आहे असां कुझु न कयो आहे, कसम आहे असां कुझु न कयो। मुबारक कसम खयां, मुबारक रोए पियो। चई वरी मुबारक खे छॾे वरी मूं ॾे निहारे मूंखे चई त पोइ बसि हे सॼो कमु तो कयो, हे सॼो कमु तो कयो, मां सम्झां थो नौजवान तूं आहे, हे बेईमानी तोखे थी आहे, सॼो कमु तो कयो, हाणे ॾिस मां तोसां छा थो कयां। पर चई त अलाए कावड़ में गुस्से में छा छा बकण लॻो। चई माना हिन जे जिस्म जी चुरपुर मां सम्झां पियो त बसि हाणे देरि न कंदो, मूंखे उफट मारी। बसि हिते मां बि पंहिंजे सिर जो सांगो लाथो त बड़ा वॾी ग़लती करे वेठासीं, असां सम्झो त का ॿाराणी रांदा। हिन छा कयो जो मुबारक खे तलवार ई अॻे में हथियार हर कंहिंखे हूंदा, ईअं पटा ॿधियल, पोइ तलवार हूंदियूं म्याण में पियल। चई हिन छा कयो जो मुबारक जी तलवार कढी म्याण मां, मुबारक जे पासे में लॻल हुई उहा तलवार मुबारक जी म्याण मां कढी ऐं खणी हा तरार जे धक सां हू निविड़ियो, तरार जो धक जो लॻुसि त हू निविड़ियो। मां सम्झो त मरी वियो, पर मां दिलि में ख़्यालु कयो त को धक्को हिनखे एॾो न लॻो आहे, आख़िर थियो छा। मां बीठे पे ॾिठो, एतिरे में हू ज़मीन ते लेटी, ज़मीन ते लेटण लॻो, लेटी ऐं बाल थी वियो, बाल वांगुरु सॼो गोल थी वियो, बाल वांगुरु गोल थी, अञा जो ॾिसां त हीअं मथे आसमान ॾे उॾामण लॻो। मुबारक एतिरो त मथे वियो, ॾिसां पियो एतिरो त मथे वियो, मथे हलंदो हलंदो तां त मुंहिंजी अखियुनि खां गायब थी वियो।
मुंहिंजी हाणे नज़र न पई पए, एॾो मथे हलियो। कुझु घड़ी गुज़री त खिवण वांगुरु बाक़ाइदे ईअं रोशनी पई थी मथां आसमान मां, जीअं खिवण थींदी आहे ईअं रोशनी पई थी, गोड़ जो जीअं आवाज़ थींदा आहिनि ईअं कड़कंदो कावड़ में विफलंदो वरी हेठि आयो। हेठि आयो, मूंखे अहिड़ी त लत हईं जो मां ऊंधो थी किरी पियुसि ऐं मुंहिंजी दिलि सफ़ा वठिजी वई, ॿुॾी वई दिलि, मां बेहोश थी वियुसि। केतिरी देरि ख़बर न आहे, मां आयुसि होश में, अखियूं खोले जो ॾिसां त झंग में मां पियो। अड़े काॾे हो मलक सादिक, काॾे हो मुबारक, काॾे वई नाज़नीन, काॾे हिकु किथे वेठा हुआसीं उनजे दरबार में, हे झंग में पियो। अखियुनि जो खोलियमि ॾिसां झंग में पियो। हेॾे होॾे निहारियमि, बबुर, कांडेरा ऐं ॿेर, इन जा वण हुजनि, ॿियो को बि वण न, बबुर, कांडेरो ऐं ॿेर, इन्हनि जा वण हुजनि, झंग हुजे वॾो। घड़ी खनि त मुंहिंजी अकुल कम ई न कयो, त हे थियो छा, हाणे छा थींदो, छा कयां, वञा काॾे। नाउमीदी में थधो साह भरे हाणे भला वेहण सां त मसइलो हल कोन थींदो, उथ ईअं खणी बसि हिकिड़ो रस्तो वरितुमि। को माण्हू ईअं क़िस्मत सां ईअं मिले पियो त उन खां पुछां पियो त मलक सादिक जो मुल्क किथे आहे, छो जो सम्झां पियो त हूअ बि उते आहे, मुबारक बि उते आहे। मां जो हुननि खां पुछां त मलक सादिक जो मुल्क किथे आहे, त हो सम्झनि त हे चरियो आहे, मूंॾे ईअं बाक़ाइदे निहारे ऐं सम्झनि त हे चरियो आहे। असां त ॿाहिरो नालो करे कोन ॿुधो आहे, तूं अलाए कहिड़ो थो चई मलक सादिक, छो हो हुयो जिननि जो बादशाह, आम बादशाह त कोन हो जो माण्हुनि जो ॿुधल हुजे। रुलंदो 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 ॾींहं राति रुलंदो, बुख ॾुख उञ ते, आख़िर ॾाढो तंग थियुसि, अकुल कमु न पियो करे, को ॾस पतो बि कोन पियो मिले, इहा बि ख़बर न पई पए त आहियां काथे, पंहिंजो मुल्क किथे आहे, भला पंहिंजो मुल्क वञा, मलक सादिक जो मुल्क किथे आहे, ओॾे वञा, का ख़बर न, बसि सम्झ में ई न पई अचे त ओभर किॾे आहे, ओलह किॾे आहे, का ख़बर न पई पए। पोइ सोचियुमि त हाणे केतिरो ई रुलंदुमि, रुली 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 ऐं काॾे वञा बि काॾे, ऐं हाणे मुंहिंजी ज़िंदगी बि कहिड़े कम जी। हाणे वेंदुसि माना मलक सादिक बि साॻियो ॾमिरजी पियो, बांदर बि हाणे कोन ॾींदो, माना बादशाही बि कान मिलंदी, उते वेंदुसि त चाचो माराईंदो, मलक सादिक लभे कोन थो, ज़िंदगी मुंहिंजे कहिड़े कम जी। बसि पोइ इहो इरादो करे हिकिड़े ॾींहुं साम्हूं हलां पियो, ईअं साम्हूं जबल नज़र आयो, चढ़ियुसि जबल ते, बसि इरादो कयुमि त पाण खे हितां बसि टप ॾेई थो पाण खे मारियां। बसि जीअं जबल जे चोटी ते चढ़ी ऐं पाण खे मारण जो मां पको इरादो कयो त जेको तव्हां था चओ इन्हनि ई मुहांडनि सां बराबरि अहिड़ो हिकिड़ो सुवार हुजे, बुरके पोश अची ज़ाहिर थियो। मूंखे चई त बणा छो थो पंहिंजी नाक जान विञाए, ॾुख ॾाकड़ा बि इंसाननि ते ईंदा आहिनि, तुंहिंजा ॾुखिया ॾींहं गुज़री विया, ॾुखिया ॾींहं तुंहिंजा गुज़री विया, ऐं हाणे अलाह कंदो हाणे सुखिया ॾींहं अथई, तूं हितां वञ रूम मुल्क, रूम विलायत वञ, उते तोखे तो जहिड़ा ईअं ॾुखोयल ज़माने जा सतायल तो जहिड़ा 3 फ़क़ीर ॿिया बि मिलंदा, उन्हनि सां वञी मिल, उते तव्हांखे उतां जो बादशाह बि मिलंदो, तव्हां चइनी जो ऐं उन बादशाह जो, तव्हां चइनी जो ऐं उन बादशाह जो बि मतिलबु को हूंदो, तव्हां चइनी जो जेको मतिलबु आहे ऐं उन बादशाह जो जेको मतिलबु आहे उहो हिकु हंधि ई पूरो थींदो, तव्हां सभिनी जा ॾुख ख़तमु थी वेंदा। अदा हुन जो पोइ मूंखे इहो चयो, त पोइ बसि मरण जो इरादो छॾे लथुसि हेठि, पोइ पुछाऊं कंदो 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 जबल दरिया ऋण पट लताड़ींदो अची ऐं हिते तव्हां वटि पहुतुसि, हिते तव्हां सां मुक़ाम में मिलियुसि, वरी बादशाह सलामत असांजो किसो ॿुधो, वरी बादशाह सलामत असांखे पंहिंजे दरबार में घुरायो, बादशाह सलामत पंहिंजो बि किसो बयानु कयो, ऐं मुंहिंजो किसो इहो आहे,
मां तव्हांजे अॻियां जेको किसो बयानु हाणे चइनी दरवेशनि जा किसा कंप्लीट थिया। चइनी हिक ॿिए खे ॿुधायो। बादशाह बि हिननि खे पंहिंजो किसो ॿुधाए। माण्हू जेके दरबार में हुया सभिनी उन्हनि चइनी दरवेशनि जो बि किसो ॿुधो, बादशाह वारो बि किसो ॿुधो न। हाणे चिमी गोई पई हलनि यार ईअं बि थींदो आहे, मिसाल को कीअं चवे को कीअं चवे, यार वाह जो हिननि वीचारनि सां थी आहे, को ॾुख करे को कीअं, इहे चिमी गोई पई हलनि। ईअं ॻाल्हि न हलंदे हलंदे हे चार दरवेश ऐं आज़ाद वक़्तु बादशाह इहे बि पाण में वेठा पिया ॻाल्हाइनि, माण्हू वेठा पिया कचहरी कनि। एतिरे में महल जो हिकिड़ो नौकर खादिम बादशाह जी महल खां अंदरां दरबार में डोड़ंदो आहे। डोड़ंदो आयो बादशाह खे अची मुबारक ॾिनी। बादशाह सलामत तव्हांखे मुबारक हुजनि, हिन फ़क़ीरनि जा के पेर सजाया अथई, फ़क़ीर खे भाग वारा थी, तोखे मुबारक हुजनि। बादशाह चए ख़ैर त आहे, छा ॾियूं मुबारकूं? साईं तव्हांखे पुट ॼाओ आहे। साईं पर पुट त अहिड़ो ॼाओ अथई, एॾो त सुहिणो आहे जो चंड ऐं सिज बि हुनजे साम्हूं शर्मिंदा। पुट ॼाओ त अथई पर एॾो सुहिणो ॼाओ अथई। बादशाह ॿुधो, बादशाह अजब में अची वियो, ये त कीअं थो चई बेवकूफ़ वॻा थो करी मूंसां। ये किसो हले पियो हिते त मां इहा ॻाल्हि कई न त मूंखे औलाद कोन पियो थिए, तॾहिं इहे मुकामनि में हेॾे होॾे रुलंदो पियो अथां। मुंहिंजी कहिड़ी साल खे पेट उमेदवारी, इहो तूं छा थो चए? बादशाह कंदा घणियूं शादियूं, बादशाहनि जा हूंदा राज़, शौक़ मां शादियूं कनि, वरी ॿियूं वञनि विसरी, वरी कुझु टाइम खां पोइ वरी नई शादी कनि त वरी उहो पुराणियूं वञनि विसरी। ईअं बादशाहनि जूं शादियूं थियल, हिन बादशाह जूं बि शादियूं थियल। हिकिड़ी बादशाह जी घर वारी माहरू नालो हुअसि। नौकर चयसि साईं माहरू राणी जेका हुई न, तव्हांखे यादि हूंदो, तव्हांखे टाइम थियो आहे जो तव्हां हुन सां कावड़ियल आहियो, तव्हां हुनजी महल में ई कोन विया। बसि पोइ वीचारी मज़लूमनि वांगुरु पई पंहिंजो वक़्तु गुज़ारींदी आहे, ऐं तव्हांजे ॾमर जे करे हुन वीचारी जे केरु वेंदो बि कोन्हे। उन ते साईं रब पाक जो रहम थियो आहे, उनखे का उमेदवारी हुई, तव्हां उन्हनि ॾींहंनि में हिन सां कावड़िया हो, तव्हांखे ॿुधाए कीअं। ऐं वरी तव्हांजे ॾमर जे करे केरु वञेसि बि कोन पियो जो हूअ तव्हां ॾे नियापो करे, अॼु उनखे तव्हांजी घरवारी खे पुटु ॼाओ। हे ॿुधी बादशाह खे ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह ख़ुशि थियो, दरबार में हुकरा थी विया, फ़क़ीर बि ख़ुशि पिया थियनि, धणी जा लख लख शुक्र अदा कयूं। बादशाह ख़ैर ख़ैरात जो हुकुम करे छॾियो। फ़क़ीरनि चयसि त बादशाह शल तुंहिंजो घर वसंदो रहंदो, लॻे थो हे तुंहिंजो पुटु सदोरो थी, कहिड़ी त महल में कहिड़े मौक़े ते कीअं त ॼाओ आहे, अलाह कंदो त हिन जो भाग भलो थींदो। बादशाह फ़क़ीरनि ॾे निहारे चयो त फ़क़ीर हे सभु तव्हांजे पेरनि जी बरकत आहे, तव्हां जेको हिते आया हो तव्हांजे कदमनि जी बरकत। यार न त मूंखे त को वहम गुमान ई कोन हो, इन राणीअ ॾे त मुंहिंजो ख़्याल ई कोन हो। हाणे शुक्र आहे रब साईं जो, हाणे पहिरियों त तव्हां हिते वेहो, मूंखे ॾियो इजाज़त त मां पंहिंजो पुटु ॾिसी, मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजो पुटु ॾिसी। दरवेशनि चयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, इन खां वधीक ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि, सालनि जा सिकायल हो, तव्हांखे औलाद थियो आहे, तव्हां वञो। दरवेशनि खां मोकिलाए ऐं बादशाह आयो महल में। बादशाह महल में आयो, शहज़ादो ॾिनो बादशाह खे, बादशाह शहज़ादे खे हंज में खणी मथे आसमान ॾे निहारे रब जा शुक्र अदा कई। ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो खिले पियो। ख़ुशीअ में वरी छोकिरे खे उन नंढड़े खे पंहिंजे सीने सां लाथई, चुमियूं ॾिनईंसि, ॾाढो ख़ुशि पियो थिए। वरी तकड़ में पहिरें उघाड़ो उन छोकिरे खे खणी सिधो वरी दरबार में आयो, अची फ़क़ीरनि जे पेरनि में वियो त हे बा तव्हां जेको दुआनि सां तव्हांजी बरकत सां मूंखे को औलाद थियो आहे, अची फ़क़ीरनि जे पेरनि में। दरवेशनि में खणी छोकिरे खे चुमियूं ॾिनियूं, ॾाढियूं दरवेशनि में दुआऊं कयोसि, पंहिंजा झाड़ फीणा मंतर बंतर उहे पढ़ी हुन ते फूकियनि। बादशाह जशन जी तयारी कई,
बादशाह जशन की तैयारी कई। ढोल नगारा नौबतूं वॼण लॻी, खज़ाने जा साईं मुंहुं खुली विया। बादशाह जे महिरबानी सां मोहताज जेके हुजनि, ग़रीब हुजनि, लखपति बणिजी विया। वज़ीरनि अमीरनि सरदारनि खे बाक़ाइदे बादशाह इनाम ॾिना, जागीरूं ॾिनई। जेतिरो बि लश्कर हो उन्हनि मां हर हिकु सिपाही खे 5 सालनि जूं पघारूं ॾिनई। एॾो छो जो बादशाह यको सिकियो पियो औलाद लाइ, त हेॾी मुंहिंजी वॾी माना उन दौर जी, ईअं सम्झो त अॼु अमेरिका उन दौर जी बादशाही, ऐं मूंखे औलाद कोन्हे को, छा कंदुमि मां? सो पैसो ॾोकड़ त जाम हो, उन्हनि खे ॾिनई। फ़क़ीरनि ऐं आलमनि खे वॾा वॾा इनाम मिलिया। ग़रीबनि मुफ़लिसनि जूं झोलियूं फ़क़ीरनि जा किश्ता अशरफनि ऐं रुपयनि सां भरिजी विया। 3 सालनि जी ढल हारनि खे माफ़ करे छॾियईं। बाबा को ढल बि न ॾे। हुकुम मिलियो त हिन जो जेको वञी वणे सो पोखियो, हुकूमत तव्हां खां ढल बि न वठ। सॼे शहर में ख़ुशियूं थी वयूं। घर घर में राग नाच महफ़िलूं पियूं हलियूं। माण्हू पाण ख़ुशि पिया थियनि त भणा असांजो हेॾो भलो बादशाह हुआ, केॾो सिकायल हुयो, औलाद थियो अथसि। ख़ुशीअ खां ईअं सम्झ सॼे शहर जा माण्हू ख़ुशि हुजनि। शहज़ादे जो नालो कहिड़ो रखूं? अब नालो शहज़ादे जो कहिड़ो रखूं? अब फ़क़ीरनि खां था पुछो। फ़क़ीरनि सां बादशाह पुछियो त भाउ तव्हां सलाह ॾियो त मां पंहिंजे पुट जो नालो कहिड़ो रखां। फ़क़ीर पाण में सलाह करे चइनि त साईं नालो तव्हां पंहिंजे छोकिरे जो रखो बख़्तियार। शहज़ादे जो नालो रखो बख़्तियार। साईं मतिलबु त ख़ुशीअ जो माहौल लॻो पियो हुजे, ईद जो ॾींहुं थींदो आहे, चौधारी हर को पंहिंजे रंग में मस्तु, ईअं ख़ुशियूं लॻियूं पियूं हुजनि। भाई ओचितो महल मां रोअण जो आवाज़ आयो। शहर में ख़ुशियूं, दरबार में ख़ुशियूं, नौकर चाकर ग़रीब गुरबो, ईअं ख़ुशियूं लॻी पई हुजनि, पर ईअं ओचितो महल मां वठी रोज राड़े जो आवाज़। बानियूं कनीज़ूं गुलाम सभु जेके हुजनि उहे रोंदा पिटींदा, ओ मातम कंदा। सिधो आया दरबार में। बादशाह दरबार में वेठो हुजे। बादशाह रोअण जो ॿुधो त बादशाह जा ॿ कन उपड़ा। अमीर वज़ीर जेके फ़क़ीर इहे सभु परेशान थी विया। भला हे छा ख़ुशी? वरी रोज़ राड़ो ॾिसनि त भाई नौकरनि जा टोला, नौकरनि जा बानियुनि जा टोला, सभु रोंदा दाहूं कंदा हेॾे दरबार ते पिया था। छा थियो आहे? छा थियो आहे? बादशाह पुछियो छा थियो आहे? साईं ज़ुल्म थी वियो। छा थियो आहे? ॻाल्हि कयो। चईंसि जंहिं वक़्तु शहज़ादे खे वेंजारे सेंजारे दाईअ खे ॾिनोसीं हंज में, ओचितो हिकिड़ो ककर जो टुकड़ो आयो ककर जो। उहो बाक़ाइदे ॾिठोसीं ककर जो टुकड़ो मथे हुजे, उहो लहंदो 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 हेठि आयो ऐं सॼो दाईअ खे वकोड़े वियो। दाई उन ककर में अची वई। घणी देर खां पोइ ॾिसूं त हूअ बेहोश पई आहे, दाई बेहोश पई आहे, ककर मथे वियो हलियो। दाई हेठि किरी पई आहे, बेहोश लॻी पई आहे, नंढड़ो आहे ई कोन। दाई बेहोश लॻी पई आहे, ककर मथे वियो हलियो। साईं हीअ त अलाए कहिड़ी क़यामत थी वई। हेॾी ख़ुशी सालनि खां पोइ असांखे ख़ुशी मिली, तव्हांखे ख़ुशी मिली, सॼे शहर वारनि खे ख़ुशी मिली, सॼो शहर ख़ुशीअ में हो। हे ओचितो शाम अलाए छा मां छा थी वियो, असां अलाए कंहिंजी नज़र लॻी वई। बादशाह खे बि धकु लॻी वियो। केॾी ख़ुशी हुई भेण, केॾो ख़ुशि थियुमि, सालनि खां पोइ पुटु ॼाओ। पर हे वाक़ियो हैरत जहिड़ो आहे, को माण्हू खणी वञे न। ककर आयो, ओ दाई सॼी उन ककर में वकोड़जी वई। नंढड़ो दाईअ जे हंज में हुयो, ककर जीअं मथे वियो त दाई बेहोश। अञा ॾिसूं त दाईअ जी हंज खाली, छोकिरो आहे। सॼे शहर में ख़बर पइजी वई, थरथरो मची वियो शहर सॼे में। काॾे वई ख़ुशी, काॾे वियो जशन? जेको ॿुधे पियो, बादशाह रहमदिल हुयो, इंसाफ़ वारो हुयो, जेको ॿुधे पियो रोए पिटे। सभिनी खां खाधा पीता विसरी विया। सॼे शहर में नंढो हुजे तोड़े वॾो अफ़सोस करणु लॻो। भेण हे छा थियो?
सालन खां पोइ बादशाह खे बि ख़बर कान आई, सालन खां पोइ पुट जाओ वरी वो इन ख़ुशीअ जे मौक़े ते गुम कीअं थी वियो। पोइ माण्हू खणी वञे त भला माण्हू जी ॻोल्हा कजे। माना हर को माण्हू परेशान, हेॾे होॾे माण्हू टोड़ाइनि, पर हाणे माण्हू को खणी वञे त लभे न। 3 ॾींहं गुज़री विया, 3 ॾींहं गुज़री विया। बादशाह परेशान हुजे, शहज़ाद जेका राणी हुजे उहा रोए पई, नौकर चाकर मतिलबु ॼण महलात में ई ॼण सोग लॻो पियो हुजे, ॼण तॾो विछायल आहे महलात में। जॾहिं 3 ॾींहं थियो, अब ईअं ओचितो ॾिसनि त उहो साॻो ककर ज़ाहिर थियो, साॻो ककर। बानिन सुञातो था ओ बराबरि अहिड़ो ककर हुयो। ककर थींदा आहिनि कि नंढा कि वॾा, को अच्छा कि कारा ककर थींदा आहिनि कि सन्हा ककर थींदा आहिनि। नौकिराणियुनि बानिन सभिनी ॾिठो त माना ककर उहो साॻो आहे, जेको उन ॾींहुं ककर हुयो न, ककर साॻो। अब ॾिठुनि ककर, उहो ककर हेठि लहण लॻो, ककर हेठि लहण लॻो, उहो अची आगुर ते किरियो, ककर लथो। भव खां केरु वञी कोन पियो, हर को दोॾा फाड़ी वेठो पियो ॾिसे। कुझु घड़ी गुज़री अथई, ककर पाणी गुम थी वियो। ककर गुम थी वियो, ककर जिथां गुम जो थियो त ॾिसनि त हिकिड़ो हिंदोरो आहे, पर सॼो सोन सां जुड़ियल आहे हिंदोरो। शहज़ादो उन में वेठो आहे, सुतो पियो आहे, नंढड़ो जेको छोकिरो आहे उहो उन में सुतो पियो आहे, ककर गुम थी वियो। मथां जो अची ॾिसनि त उहो नंढड़ो शहज़ादो जेको आहे उन में पंहिंजो आंगूठो पियो थो चूसे, नंढड़ो शहज़ादो पंहिंजो आंगूठो पियो थो चूसे। अब हुकरा थी विया, बादशाह ॾे माण्हू वियो, शहज़ादी खे ॿुधाइनि, के राणीअ खे ॿुधाइनि, सॼे शहर में वरी हुकरा थी विया। माणस जेका राणी हुई उथी सो तकड़ में नंढड़े खे खणी खईं, नंढड़े खे खणी पंहिंजे सीने सां लाथईंसि, सीने सां लाथईंसि, ॾाढी चुमियूं। जेॾी महिल सामत में आई ॾिठईं त हिकिड़ो मोतियुनि जो हार हुजेसि, उहो ॻिचीअ में शहज़ादे खे पियो, मोतियुनि जो हार। शहज़ादे खे 3 ॾींहंनि जे हिनखे हिकिड़ो मोतियुनि जो हार ॻिचीअ में पियो हो, ऐं वरी जो ॾिसे त हथ में हीरे जी मुंडी अथसि, हथ में हीरे जी मुंडी ऐं ॻिचीअ में 9 लखो हार। ऐं उन खां सवाइ हिंदोरो वॾड़ो हो, नंढड़े खे जो खयनि त ॾिसनि त उन हिंदोरे में रांदीका, सोना सिक्का, झिंझण ॿारनि वारा ऐं ॿिया सामान बि गुम पिया हिंदोरे में। अजब में बि पइजी विया, पर ख़ुशि बि ॾाढा थिया। फ़िलहाल त हिननि खां उहा अजब हैरत उहा त भई विसरी, फ़िलहाल त वरी साॻी ख़ुशी थी वई। सॼे शहर में वरी जशन जा ऐलान थी विया। अब ख़ैर ख़ैरातूं कयो, नंढड़े जो सदका कढो, अब दुआऊं घुरो त अलाह नंढड़े खे हयाती ॾे, शल वॾड़ो थिए। बादशाह नंढड़े जे लाइ हिकिड़ो अलॻि महल ठाराए, बादशाह हिकिड़ो वॾो महल ठारायो। उन महल में कीमती सामान जेके बादशाही जे लाइक़ु हुजनि उहे सभु सामान, गिलम गालीचा, हर शइ। ही दरवेशनि वटि यको रहियल आहे। दरवेश आया, दरवेशनि जो मतिलबु पूरो कोन थियो, दरवेशनि जो मतिलबु पूरो कोन थियो। बादशाह उहो महल न दरवेशनि खे ॾिनो, चइनी खे, बाबा हाणे तव्हां रहो, अलाह कंदो तव्हांजी मुराद पूरी थींदी, तव्हांजी मुराद पूरी थींदी। मूंसां मथे मसइला अहिड़ा थी विया जो मां ॼण पंहिंजे में लॻो पियो हुउसि। बाक़ी इहो आहे त मुंहिंजो वाइदो आहे, तव्हांजी जेका मुराद आहे उहा तव्हांजी मुराद पूरी थींदी। जेका सिक आस खणी आया हो तव्हां मुंहिंजे मुल्क, जेको तव्हांखे हिकिड़ो ॾसु मिलियो आहे, अलाह कंदो तव्हांजी मुराद पूरी थींदी। पर फ़िलहाल तव्हां हिते रहो। हर शइ, खाधो पीतो, नौकर चाकर हुननि जे हवाले बादशाह करे छॾिया।
फ़क़ीर उते रहनि पिया उन महल में। बादशाह बि जॾहिं दरबार मां वांदो थींदो हो, पंहिंजे कमकार खां वांदो थींदो हो, त हिन फ़क़ीरनि वटि अची वेंदो हो। फ़क़ीरनि जी पाण सार संभाल जी बादशाह कंदो हो। बादशाह पाण फ़क़ीरनि जी सार संभाल कंदो हो। हाणे हर महीने जीअं नओं चंड ॾिसबो हो, नओं चंड जीअं ॾिसजे त ॾिसंदा हुआ त हू साॻियो ककर ईंदो हो, शहज़ादे खे खणी वेंदो। माउ जे हंज में हुजे त उनजे मथां ककर, दाईअ जे हुजे हंज में हुजे त उनजे मथां, बानीअ जे हंज में हुजे उनजे मथां हू ककर अचे, उन माण्हूअ जे मथां अची पवे। घड़ीअ खां पोइ ककर हलियो वञे, ककर हलियो वञे, शहज़ादो बि गुम। ॿ ॾींहं वरी साॻियो, पहिरें दफ़े जो थियो त वरी साॻियो रोअण पिटण, पर 2 ॾींहं गुज़रनि, 2 ॾींहंनि खां पोइ वरी उहो साॻियो ककर अचे, वरी अची उते हेठि लहे, पर उन में हर मुल्क जूं, मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं सूखड़ियूं पाखड़ियूं, ॿारनि जा रांदीका कपिड़ा वरी अची उन नंढड़े खे उते छॾे। हाणे माना हिननि जो बि ड्रिज डपु ख़तमु थी वियो। पहिरें दफ़े थियनि ड्रिज, हाणे हर महीने जीअं नओं चंड थींदो हो त उहो ककर ईंदो हो, शहज़ादे खे खणी वञे। 2 ॾींहं किथे हुजे रब थो ॼाणे। 2 ॾींहंनि खां पोइ वरी उहो साॻियो ककर ईंदो हो, वरी हिंदोरे में उन शहज़ादे खे खणी अचे, जंहिं मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं सूखड़ियूं पाखड़ियूं, ॿारनि जा रांदीका लटा कपिड़ा, उहे वरी नंढड़े खे छॾे, वरी ककर गुम थी हलियो। उहे सूखड़ियूं अहिड़ियूं त क़ीमती हूंदियूं। हे 4 ॼणा त पंहिंजे मुल्कनि जा हुया न, हर को पंहिंजे पंहिंजे मुल्क जो बादशाह हुया। इहे ॾिसंदा हुआ या बादशाह पाण ॾिसे, बादशाह जा अमीर वज़ीर उहे सूखड़ियुनि जो ॾिसनि त हैरान थी वेंदा, यार असां अहिड़ियूं न ॾिठियूं, न ॿुधियूं अथऊं न ॾिठियूं अथऊं। हाणे इहो माना कंहिंजे वस में कोन हो। ओ शहज़ादो अंदरि कमरे में वेहे तॾहिं बि उतां खजी वञे, पर हाणे इहो आहे त हाणे माना हिननि ड्रिजणो छॾे ॾिनो हो। बसि इहो साईंदा हुआ त हाणे 2 ॾींहंनि खां पोइ वरी शहज़ादो मोटंदो। आख़िर अहिड़ा ॾींहं हलंदे हलंदे शहज़ादो अची 7 सालनि जो थियो। शहज़ादो अची 7 सालनि जो थियो। बादशाह ओ ॿुधायो त हाणे ड्रिज त ख़तमु थी वियो, पर माना हर महीने इहा छोकिरे सां रांदि पई थींदी। छोकिरो खजी वञे, वरी 2 ॾींहंनि खां पोइ छोकिरो मोटे। माना बादशाह जे का वस में कान्हे। ॼण माण्हू हुजनि त बादशाह उन्हनि सां विढ़ेनि। हिकिड़ो ओचितो ककर अचे जेको उनखे खणी हलियो वञे, वरी 2 ॾींहंनि खां पोइ ककर अचे उनखे खणी अचे। बादशाह ॾाढो परेशान हो त भला पुट बि क़िस्मत सां ॼाओ आहे बि हिकिड़ो जेको चवां पियो त वरी मुंहिंजी बादशाही संभाले, पर हिन सां चकर कहिड़ो आहे मुंहिंजे पुट सां। ॼमण खां वठी हिन महिल ताईं मुंहिंजे छोकिरे सां चकर कहिड़ो। इहा कहिड़ी ताक़त आहे, इहो छा आहे, उन ककर में छा आहे, ककर इहो अचे किथां थो, खणी थो वञेसि, वरी 2 ॾींहं छोकिरो मुंहिंजो किथे आहे, वरी उतां मोटे थो, वरी साॻियूं सूखड़ियूं पाखड़ियूं हर शइ खणी वरी मोटी थो अचे। कंहिंजे वस मतिलबु ॼण कोन पियो थिए। बादशाह इन में ॼण ॾाढो मुंझल हूंदो, परेशान हूंदो। फ़क़ीर बादशाह वटि रहनि पिया, घर घाट त वीचारा छॾे आया, हयातूं त पलियल हन, सो हाणे ॿियो त को हिननि खे खुटको कोन हो, रहंदा हुते बादशाह वटि। बादशाह फ़क़ीरनि खे चयो त फ़क़ीर तव्हां दुनिया छॾी आहे, बादशाहियूं तव्हां छॾे, दुनिया जा मज़ा छॾे, हिन महिल फ़क़ीर थिया, दुनिया लताड़ी अथव, दुनिया घुमिया, अलाह लोक आयो। यार तव्हांजो को अकुल कमु करे थो, मूंखे कुझु त ॿुधायो त शहज़ादे खे खणी केरु थो वञे, शहज़ादे खे खणी केरु थो वञे ऐं केॾे थो खणी वञेसि। मुंहिंजो अकुल त जेको आहे मूंखे त ख़बर ई नथी। ॾींहं राति इहो हलां घुमां थो, पर मुंहिंजो सॼो साह टंग आहे पंहिंजे शहज़ादे त भेण कंहिं ॾींहं न मोटे। ख़बर त कान थी वञे केॾे थो त मां जूता ॻोल्हियां। मूंखे सम्झ में नथो अचे अलाए हिन जी पछाड़ी छा थींदी। हे जेको ड्रामो हले थो पियो हे सॼो,
इन जो नेठि अंत त थियणो आहे न, छा थींदो इहो? मुंहिंजो वस बि कमु कोन थो करे। तव्हां फ़क़ीर आहियो, दुनिया रुलिया हो, अलाह अलाह पिया था हिन महिल कयो, तव्हांजो अकुलु कमु करे थो त मुंहिंजो छोकिरो वञे केॾे थो? फ़क़ीरनि चयसि त बादशाह सलामत हाणे हीअं कयो, तव्हां हिकिड़ो लिखो ख़त, तव्हां लिखो हिकिड़ो ख़त, उन ख़त में तव्हां इहो लिखो त भाउ केरु बि आहीं, मुंहिंजे बचे ते तूं सां तुंहिंजी मोहबत आहे, ज़ाहिर मोहबत अथसि, इहा हुनजी दुश्मनी न आहेसि, नफ़रत न आहेसि, जो बाक़ाइदे खणी थो वञेसि, केर बि आहे, वरी बाक़ाइदे हुनखे सूखड़ियूं पाखड़ियूं ॾेई ॾाढे मज़े सां वरी छॾे था वञनि हिंदोरे में, माना तुंहिंजे बचे सां हुननि जी मोहबत आहे, केर बि आहे। हाणे तूं ख़त लिख, उन ख़त में लिखेसि त तव्हांजी मुंहिंजे बचे सां जेका मोहबत आहे, सो तव्हांजी उहा मोहबत ॾिसी मां चवां त मुंहिंजी दिलि थी चए त जेकर मां तव्हां सां मिलां, तव्हांजो थोरो मञां, तव्हां मुंहिंजे बचे सां जो हेॾो ख़्यालु था कयो, मां मुंहिंजी दिलि थी चवे त जेकर मां तव्हां सां मुलाक़ात कयां, जे नथा मिलो त भला पंहिंजे हाल अहिवाल जी मूंखे ख़बर ॾियो, मूंखे ख़बर त पई त इहो महिरबानी केरु आहे जेको मुंहिंजे बचे सां हेॾी मोहबत थो करे, केरु आहे, त पोइ मूंखे थींदी दिलजाए, पोइ मूंखे दिलजाए थींदी, ऐं मां जेको हे ॾींहं राति हैरान ऐं परेशान आहियां, ॻणतीअ में आहियां, मुंहिंजी पोइ आहे ॻणती बि ख़तमु। बादशाह सलामत हाणे तव्हां लिखो इहो ख़त, ख़त लिखी रखो तव्हां हिंदोरे, जीअं नओं चंड थिए तव्हां नंढड़े सां गॾु उन हिंदोरे में रखो, उहो ॾिसो था त नंढड़ो उहो ई वञे थो, नंढड़ो उहो ई वञे थो, इहो ख़त बि ॾे ख़बर पवे त केरु थो खणे। बादशाह जो बकुल कमु कोन पियो करे, बराबरि कंहिंजो अकुलु कमु कोन पियो करे, का ख़बर न पई पए न। हाणे बसि इहा ई आहे, सम्झ में इहो थो अचे त तुंहिंजो दुश्मन न आहे, हे जेको 7 सालनि ताईं किसो हलियो आहे, पहिरें ॾींहं खां वठी शहज़ादे खे खणी विया आहिनि, सम्झ में इहो थो अचे त तुंहिंजा दुश्मन न आहिनि, केरु बि आहे इहो तुंहिंजो दुश्मन न आहे, तुंहिंजे पुट सां बाक़ाइदे लाॾ कोॾ था कनि, केरु बि आहे, पर ज़ाहिर आहे तूं पीउ आहे, तोखे त परेशानी थींदी, ऐं इहा बि ख़बर न आहे त वञे केॾे थो, अलाए कंहिं ॾींहुं न मोटाइनि, न मोटाइनि त पोइ कीअं ख़बर पए त वियो केॾे हो, किथां ॻोल्हियो? सो उन जे करे तूं इहो ख़त लिख, उन ख़त में इहो ई चवनि त भाउ तव्हांजा थोरा महिरबानी, मुंहिंजे बचे सां तव्हांजी मोहबत आहे, सो मुंहिंजी बि दिलि चए थी त जेकर मां तव्हां सां मिलां, तव्हांजो मां थोरो मञां, तव्हांजो थोरो लाहियां, पर जे भला मूंसां नथा मिली सघो, तव्हांजी दिलि नथी मिलण ते चए, भला मूंखे पंहिंजो हाल अहिवाल त ॾियो, मूंखे ॿुधायो त तव्हां महिरबानी कहिड़ा आहियो, त पोइ भला मुंहिंजी परेशानी जेको मूंखे ॾींहं राति परेशानी आहे पंहिंजे बचे जी, त उहा ख़तमु। बादशाह हिननि फ़क़ीरनि जी सलाह ते सोनहरी कागज़ उन ते सुहिणनि अखरनि में बादशाह इहो ख़त लिखाए बाक़ाइदे वेड़े सेड़े, जीअं नओं चंड थियो हिन उहो पींघे में रखे, थींदो हो नओं चंड थींदो हो त शहज़ादो ककर ईंदो हो, शहज़ादे खे खणी वेंदो, हुन रखियो, घड़ी गुज़री त हर कंहिं ॾिठो, हाणे माना रोअण पिटण कोन थींदो, हुनजी अॻ में रोअण पिटण थींदो हो, हाणे हे बि सहसाए विया, पर ॼण खुटको हूंदो हो, सो ॾिठनि त ककर आयो, हेठि लही घड़ी जो गुज़री त ककर मथे, ॾिसनि पींघो आहे ई कोन, माना शहज़ादो वियो। शाम जो बादशाह आज़ाद वक़्तु अची दरवेशनि वटि वेठो, छोकिरो गुम थी वियो, शाम जो बादशाह अची वांदो थींदो हो त वरी अची दरवेशनि सां वेहंदो, ॿुधाई हुननि खे त तव्हांजे चवण मूजिबि हे करे आयो हुअमि, हाणे ॾिसूं त छा थो थिए, 2 ॾींहंनि खां पोइ मोटंदो, ख़बर पए त छा थो थिए, वरंदी मिले थी नथी मिले, मुलाक़ात था कराइनि या हाल अहिवाल था ॾियनि या वरंदी ई नथा ॾियनि, माना इहा हिननि जी पाण में गुफ़्तगू पे हली त ईअं ओचितो खड़को थियो कंहिं शइ जे किरण में,
बादशाह ॾिठो त हिकिड़ो कागज़ हुजे वेढ़ियल सेड़ियल, उहो बादशाह जे पेरनि खां किरियो। कागज़ हुजे वेढ़ियल सेड़ियल, उहो बादशाह जे पेरनि खां किरियो। बादशाह खे त अॻे गिणती हुई न, ऐं ओचितो जो अची किरियो त हाणे ज़ाहिर आहे कंहिं नौकर चाकर जी त मजाल कान हूंदी न। माना सभिनी जो ख़्यालु हेॾे वियो त हे उहो ख़त जो जवाबु। तकड़ में खोले पढ़ी, लिखियल हुजे ख़त में त तव्हांजे मिलण जी असांखे बि घणी आस आहे, असांजी बि दिलि चवे थी त तव्हां सां मिलूं। सो हाणे तव्हां पाण मिलण जी रज़ामंदी ॾेखारी आहे, उन जे लाइ तव्हांजी सवारीअ लाइ असां तव्हां ॾे तख़्त था मोकिलियूं। जेकॾहिं हाणे ई तव्हां पंहिंजो असांखे मुंहुं ॾेखारियो इहो त अञा भलो थींदो, मुलाक़ात बि थी वेंदी, ऐश आराम जो बि सभु सामान तयारु आहे, रुगो तुंहिंजे पहुचण जी देरि। बादशाह फ़क़ीरनि खे ॿुधायो त बाबा ही ख़त आयो आहे, तव्हांजे चवण मूजिबि ख़त लिखियो, ही ख़त आयो आहे, ख़त में ही चए थो, ख़त में तो चवनि था त असांजी पाण दिलि चए पई त तोसां मिलूं, ही त तो पाण ॻाल्हि कढी, न त असांजी बि दिलि चए पई त जेकर तोसां मिलूं। सो हिन में लिखियो अथनि त तोॾे तख़्त था मोकिलियूं, भलो इहो आहे त हिन महिल ई अचु, माना तख़्त अचण वारो आहे, भलो इहो आहे त हिन महिल ई अचु, रुगो तुंहिंजे अचण जी देरि आहे, बाक़ी असां वटि हर शइ तयारु आहे। अञा हे ईअं ॻाल्हियूं कनि पिया त बराबरि ॾिसनि ईअं ओचितो सभिनी जे अॻियां हिकिड़ो तख़्त अची पियो बीह रही। बादशाह फ़क़ीरनि खे चयो, फ़क़ीर कमु बि कयो अथमि तव्हांजी सलाह में, ये सॼी बरकत जेका थी आहे, औलाद न पियो थिए, तव्हां सां मिलणु थियो, हिकिड़ो कुदरत जा कम, वरी मां त ईअं थो सम्झां त तव्हांजो इहो भाॻ हुयो, तव्हांजे इन भाॻ में मूंखे औलाद थियो, वरी हे ॾिसो था त यको ई आहे, 7 साल तफरा तफरी हली आहे, वरी तव्हां ई आहे मूंखे सलाह ॾिनी, तव्हांजे ई सलाह सां इहो कमु कयो, मुंहिंजो खतड़ो लिखियो अथमि, वरी हे ख़त जी वरंदी बि आई आहे, हाणे तख़्त बि आयो आहे, मुंहिंजी सलाह त तव्हां बि मूंसां गॾु हलो, मुंहिंजी सलाह त तव्हां बि मूंसां गॾु हलो, त हली ॾिसूं त केरु आहे इहो बि का ताक़त हूंदी, थी सघे थो तव्हांजा वञा मतिलब रहिया पिया आहिनि, माना तव्हां मां बि कंहिंजो उते हली मतिलब पूरो थिए, जेका वॾी ताक़त वारी शइ थी ॾिसिजे। फ़क़ीर बि तयारु थिया, फ़क़ीर वीचारा जेको इंतज़ार में आहे, फ़क़ीर बि तयारु थिया, बादशाह बि तयारु थियो, चढ़ी वेठा तख़्त ते। जीअं तख़्त ते चढ़िया ईअं ॾिसनि त तख़्त पाण ई उॾामण लॻो, तख़्त पाण ई उॾामण लॻो, उॾामंदो ओ बाक़ाइदे चङो मथे हलियो, पर वॾी स्पीड हुजे तख़्त खे, बसि ईअं अखि छिंभ जीअं थींदी आहे, अखि छिंभ में तख़्त वञी हिकिड़े अहिड़े मकान में लथो, घर में लथो, बाक़ाइदे हिकिड़ो वॾो महल हुजे, पर महल बि छा चइजे, बादशाह जो पंहिंजो महल हुयो, पर हे महल कान ॿी शइ, तख़्त वञी उते लथो, जीअं तख़्त उते लथो त हे तख़्त तां लथा, ॾिसनि पिया महल खे, सभु बादशाही सामान उते महल में मौजूदु, जीअं बादशाह जा तख़्त हूंदा आहिनि, अमीरनि वज़ीरनि जे वेहण जूं जायूं, मिसाल सॼो बादशाह सबब सामान उन, पर हेॾे होॾे ॾिठो का माण्हू छेड़ू हिननि खे ॾिसण में हिते न आयो, को माण्हू छेड़ू हिननि खे हिते ॾिसण में न आयो, माण्हू आहे बि अलाए कोन्हे बि, पर माना हिननि खे ॾिसण में न आयो। हे अञा इन परेशानी में हुजनि त हिकिड़ो माण्हू आयो, उनखे सुरमेदानी हथ में हुजे, उन छा कयो जो सुरमेदानी मां सराई भरे हर हिक खे अखि में सराई, ही परेशान लॻा पिया थियनि, हर हिक खे अखि में सराई विधई सुरमे, हिन 5 ॾींहं जे अखियुनि में जीअं जो सुरमो हो लॻाई, त जीअं सुरमो हिननि जे अखियुनि में पियो, त 5 ॾींहं जे अखियुनि मां
ॿ फुड़ा सुरमो पाइबो आहे त पाणी निकिरंदो आहे, ॿ फुड़ा पाणीअ जा हेठि किरे। आम सुरमो पाइबो आहे तॾहिं बि अख खे लॻंदो आहे पाणी निकिरी पवंदो आहे। हाणे जो चिटाए ॾिसनि हे त बाक़ी परियुनि जो मुल्क आहे, इहो मुल्क ई को परियुनि जो आहे। अञा जो ॾिसनि त परियूं हीअं कतार में आहिनि, परियूं हथनि में गुलाब गुलनि जा हार, उहे खयूं हिननि जे इस्तक़बाल लाइ बीठियूं। परियुनि खे रंग बिरंगी पोशाकूं पातल आहिनि, हर परी खे अलॻि अलॻि पोशाक, हर परीअ खे अलॻि अलॻि पोशाक। बादशाह थोरो अॻिते हलियो, फ़क़ीर बि हिन सां गॾु हलिया, ॾिठई त हज़ारे परियूं, हज़ारे परियूं, पर ॿिन्ही पासनि खां, हिन पासे खां बि हिन पासे खां, अख खुटी वञे परियूं न खुटनि, कतारूं ॿधियूं अदब सां बीठियूं। ऐं हिक हिक थल्हे ते हिकिड़ो सोनो साए ज़मरद जी जड़ा सां तख़्त रखियल, वॾो थलो हुजे, वॾो थलो हुजे, सोनो सॼो जेको हुजे सो सोनो हुजे, ऐं साए ज़मरद जा हुन में मोती हुजनि, उन सां हिकिड़ो तख़्त आहे वॾो, उन ते परियुनि जो बादशाह शाहपाल ऐं बादशाह शाहरुख जो पुट उहे टेक ॾेई वॾे शान ऐं शौक़त सां वेठा। परियूं हिननि जे कतार में, साम्हूं तख़्त, उन तख़्त ते हिननि जो परियुनि जो बादशाह शाहपाल ऐं बादशाह शाहरुख जो पुट उहे उन तख़्त ते टेक ॾेई वेठा आहिनि। केतिरा ई परीज़ाद उन्हनि जे साम्हूं। शहज़ादो जो मोटियो न हो, शहज़ादो उन ई ॾींहुं वियो, हिननि ख़त लिखियो त शाम ते हिननि वटि चिठी आई, न त शहज़ादो मोटंदो आहे 2 ॾींहंनि खां पोइ। त हिन ॾिठो त बादशाह उन तख़्त ते चढ़ियो वेठो आहे, उन सां गॾु हुनजो शाहरुख जो पुट उहो बि तख़्त ते वेठो आहे। हेठि ॾिसे त हिन जो पुट जेको बख़्तियार आहे, उन सां अलाए त केतिरा परीज़ाद आहिनि, परियूं आहिनि, उहे वेठा था रांदि खेॾनि हिन जे नंढड़े पुट सां। हिन जे नंढड़े पुट सां उहे परियूं ऐं परीज़ाद जेके आहिनि वेठा था रांदि खेॾनि। वरी उन्हनि जे ॿिन्ही पासनि खां कुर्सियूं ऐं हिकिड़ा गादेला उहे विछाया पिया आहिनि, उन्हनि ते सुहिणा परीज़ाद, अमीर, वज़ीर ऐं सरदार वेठा आहिनि। उहे वरी हिननि खे उहो जो रांदि पिया था खेॾनि, नंढड़ो रांदि पियो थो हुननि सां खेॾे, त उहे रुॻो हिननि खे वेठा था ॾिसनि। उहे हिननि खे ॾिसनि था, बादशाह शाहपाल मथे तख़्त ते वेठो आहे, उहो बि साम्हूं हिननि खे वेठो थो ॾिसे। माना बाक़ाइदे ईअं सम्झो त जीअं हिकिड़ो नाज़ सां, पर माना बादशाही नाज़ बि न हुजे न, पर माना ईअं उहो छोकिरो हुते उन्हनि सां खेॾियो पिए, उनखे वेठा पिया हुनजा अगल सहन। बादशाह पुट खे बि ॾिठो, पर हाणे पुट ॾे कोन पियो वञे, शाहपाल जी दहशत हुई। बादशाह सां मिलां, शाहपाल सां। बादशाह थोरो अॻिते वधियो त हुन शाहपाल जेको हुयो, उन बादशाह खे ॾिठो त बादशाह मुॾे थो अचे, त उहो अॻे ई उथी बीठो, तख़्त तां लही आयो, अची बादशाह खे भाकुर पाते, बादशाह खे भाकुर पाए, बादशाह जो हथ पंहिंजे हथ में ॾेई, बादशाह खे वरी पाण सां वठी अची पंहिंजे तख़्त ते विहारे, वॾी मोहबत प्यार सां हिनखे खीकारण लॻो, हाल हवाल करण लॻो। सॼो ॾींहुं ईअं माना खिल ख़ुशी, खाइण पीअण जी दावत में हिननि जो गुज़री वियो। उन खां पोइ वरी बादशाह ॾिठो ईअं बाक़ाइदे गालीचा विछाइजी विया, राग ऐं नाच जी महफ़िल थियण लॻी, परियूं राग ॻाइण शुरू कया, नाच शुरू थी विया। ईअं हिननि जी उन राग नाच में बि राति गुज़री वई। ॿियो ॾींहुं थियो,
वरी जॾहिं सभु गॾु थिया, इते बादशाह शहपाल जेको हुयो उन बादशाह खां पुछियो त तूं त आहीं, तो मूंखे लिखियो हो ख़त, मुंहिंजी बि दिलि चए पई त तोसां मिलां, वरी तो जो पाण ॻाल्हि कई त मां चयो भला मुंहिंजी बि दिलि चए पई तूं अचु, तॾहिं चई में त अचु। पर ही केरु आहिनि, हिननि खे पाण सां छो वठी आयो, ही केरु आहिनि, ही जेके 4 ॼणा आहिनि इहे केरु आहिनि? हाणे इन्हनि जो छा थियो इहो सुभाणे आख़िरी किस्त असांजी थींदी, जंहिंमें ॿुधाईंदा।